मैं हनीफ हैदरी। अज असी मौजूद आहियूं लक वारी मस्जिद जेका मशहूर आहे। ये साम्हूं मुझे पोयां तव्हांखे मस्जिद नज़रे थी। मूंखे इहा ख़बर कोन्हे त लक वारी मस्जिद कीअं थी आहे ऐं कीअं मशहूर थी आहे, कहिड़े हिसाब सां मशहूर थियो लक वारी मस्जिद, ऐं नालो कीअं पियुसि। बिल्कुलु मशहूर मस्जिद आहे लक वारी मस्जिद। ऐं जंहिं बि दोस्त खे ॼाण हुजे उहा कमेंट में ज़रूरु ॿुधाए त इहा लक वारी मस्जिद कीअं मशहूर थियो, छाजे करे मशहूर थियो, इन जी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे, ख़ासि कहिड़ी ख़ूबी अथसि। ऐं तव्हांखे हली अॻिते मस्जिद जी दीदार बि करायां थो, ज़ियारत बि करायां थो। ऐं लक वारी मस्जिद जी दोस्त गॾु रहनि, काॾे बि न वञनि। ठीकु आहे, महिरबानी। कादिर पे जिए कुदरत सी कायम कदीम, वाली वाहिद वहदहू राज कुरब रहीम। अल्लाह सो सारा सच्चा धनी, चई हमद हकीम, करे पाण करीम। जोड़ू जोड़ जहान जूं, अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धनी, कादिर तंजी कुदरत से कायम आहे कदीम। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धनी चई हमद हकीम। करे पाण करीम, जोड़ू जोड़ जहान जो। वहदहू ला शरीक लहू, जन तो ईमान तन मयो मोहम्मद कारणे कल्ब सान लिसान। कोई फायक में फरमान अवत कहनो लिया। काफ़ी माण्हुनि में इहा ॻाल्हि मशहूरु आहे त हिते लक वारी मस्जिद में बास बासिया वेंदा आहिनि। हिते बकरियूं या फंडर या जेको जंहिंजी मन्नत बास हूंदी हिते अची क़ुर्बानी करे कुही करे खाइनि था। हिते रातूं बि रहनि था। हिते जेके नियत सां जेके मुराद सां अचनि था उन्हनि जूं मुरादूं पूरियूं थियनि थियूं, उन्हनि जूं दुआ क़बूल थियनि था। मस्जिदूं काफ़ी आहिनि, लेकिन इहा ख़ासि मस्जिद लक वारी मस्जिद आहे जेका ज़िले खैरपुर ऐं तालके नारे में आहे। दोस्तनि ॿुधायो आहे त हिते माना मन्नत मुरादूं बास माण्हू मञींदा आहिनि, बासूं बासींदा आहिनि। हिते काफ़ी जेके आहिनि हिते अची देगूं लाहिनि था, बकरियूं कुही करे मन्नत मञनि था। त वधीक वरी बि कंहिंसां हारवाल कंदासीं, इहा त असां ॿुधोसीं, ॿुधण में ई आयो आहे। इन जे करे असां हिते हली आयासीं मस्जिद जी दीदार करणु। हे साम्हूं मस्जिद आहे, तव्हां ॾिसी सघो था। लक वारी मस्जिद तव्हांखे दीदार कराईसीं, अंदरि बि तव्हां ॾिठो आहे। हाणे लक वारी मस्जिद में असांखे हिकिड़ो दोस्त गॾियो आहे। अचो त उन दोस्त सां हालवाल कयूं ऐं कुझु पुछा ॻाछा कयूं।
अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो? असदुल्ला नालो है। पाण? साता। साता असुदुल्ला नालो आहे। जी। हिन लक वारी मस्जिद जी का ख़ासि ॻाल्हि का ख़ूबी, मस्जिदूं जाम आहिनि दुनिया में माशाल्लाह, हे बि अलाह जो घर आहे, मस्जिद आहे, हाँ। पर हिन मस्जिद जी का ख़ासि ॻाल्हि का ख़ूबी ऐं कीअं लक वारी मस्जिद जो नालो पियो, छाजे करे मशहूरु थियो, इहो कुझु दोस्तनि खे तव्हां ॿुधाइजो। बस इन करे पियो जो पीछे बाजा रोज़ धणी आया मस्जिद जे जी जो उन करे पाण साईं नालो रखिया जी। लकायर मस्जिद पर ॿियो नालो अच्छा। पाण साईं उहो रखियो लकायर मस्जिद। मस्जिद जी बुनियाद साईं पागारे वारनि रखियो या अॻु में मस्जिद ठहियलु हुई पोइ नालो साईं वारनि रखियो? नालो साईं। अच्छा, मस्जिद जी बुनियाद कीअं रखियो? मस्जिद उस्ताद साम्हूं आयो असां कुझु हा जी साईं, कीअं? हिते पीर साहब हुकुम ॾिनो त बाबा तव्हां हिते हिकिड़ी मस्जिद अॾायो, निशान पाण हथ सां ॾिनो आहे। अच्छा, साईं राशिद रोज़े धणी माना निशान ॾिनो मस्जिद जो, ईअं न? हा, उन निशान ॾिनो, इन खे तक़रीबन महीना थोरा त मैया वारा। मथे आहे। हा साईं। पोइ इन खे निशान ॾिनो त बाबा दरगाह ते तव्हां नथी सघो, हिते मस्जिद में ईंदो, हिन मस्जिद में तव्हां बरक़ात नफ़िल पढ़ी, तव्हांजी इंशाअल्लाह ताला दुआ क़बूल अलाह जे हज़ूर। माना साईं राशिद रोज़े धणी जे निस्बत सां मस्जिद ठही आहे, उन जे हिसाब सां माना बुनियाद रखियो आहे, ईअं न साईं? अच्छा, ॿी का ख़ासि का ख़ूबी का ॻाल्हि में जो मां ॿुधो आहे, इहो तोखे ॿुधायो आहे, हिकु दोस्त ॿुधायो, ॿकरियूं कयूं था या मन्नत देगूं माण्हू अची राति रहनि था? जाम मैदान माण्हू सुठा खणी जाम माण्हू माशाल्लाह माशाल्लाह। ठीकु आहे साईं, ठीकु ठीकु आहे, वॾी महिरबानी कुर्ब। इन खां सवाइ ॿी वॾी हिन खां अञा वॾी मस्जिद बि आहे। किथे आहे उहा? उहा आहे ॾदर जी मस्जिद सॾिबी आहे। इन जो पाण खंभ रखियो ॾदर किथे आहे? ॾदर तक़रीबन रोड खां वधीक दूरी था कयूं। न हिते आहे या ॿी जॻह ते? कहिड़े ज़िले में आहे? सांगड़ ज़िले में आहे। उहा तक़रीबन किथां हितां 60 किलोमीटर 70। अच्छा, महिरबानी दोस्तो, तव्हां चाचे खां हाल वाल ॿुधो आहे। चाचे जो चवण जो मतिलबु इहो आहे त साईं राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह उन हिन मस्जिद जी बुनियाद रखी आहे ऐं साईं जन इहो फरमायो तव्हां दरगाह ते नथा अची सघो, तव्हां हिते मस्जिद ठारायो, तव्हां उन मस्जिद में अची 2 रकातूं नफ़िल पढ़ी तव्हां दुआ घुरो, तव्हांजूं हाजतूं तव्हांजूं ज़रूरतूं तव्हांजा मुराद पूरा थींदा। ऐं चाचे इहा बि ॻाल्हि कई त हिते माण्हू सुखा बि खणी अचनि था, हिते माण्हू राति बि रहनि था।